अस्सलाम वालेकुम। मिसन वडी न्यूज़ नेटवर्क में भली कार रिपोर्ट कंदा हलूं। डिस्ट्रिक्ट टंडोलायर जे ॻोठ यूसी मिसन वडी का जिते इंसानी हुकूक पाकिस्तान पारां चीफ ऑर्गेनाइज़र हाजी अब्दुल गफ़ार कुंबर जे सरबराही में टीम पहुची बरसात मुतासिरीन में बीमारियुनि खां बचाव लाइ मच्छरदानी विरायूं आहिनि। हाज़रीन, रिपोर्ट कंदा हलूं डिस्ट्रिक्ट टंडोलायर जे ॻोठ यूसी मिसन वडी का जिते इंसानी हुकूक पाकिस्तान पारां चीफ ऑर्गेनाइज़र सिंध हाजी अब्दुल गफ़ार कुंबर मिसन वडी पहुची बरसात मुतासिरीन के बीमारियुनि खां बचण लाइ मच्छरदानी विरायूं आहिनि। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इंसानी हुकूक पाकिस्तान पूरे मुल्क में कमु करे रही आहे ऐं बरसात मुतासिरीन जी ख़ुशूसी ख़िदमत करे रही आहे। अब्दुल गफ़ार साहब मौजूद है जयपुर मिसन वडी में अची कुंभार बिरादरी रहमान कुंभार बिरादरी में जो है इमदाद वगैरह कई अचो उनका कुछ मुहालबल करी तो जो है ऑल पाकिस्तान कुंभार एसोसिएशन के तरफा तव्हांजा वधीक जो है केतिरा जो है तव्हांजे लाइ कितनी मेहनत है ऐं उनके अलावा वधीक तव्हां छा कयो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां आम पाकिस्तान कुंभार इतिहाद मर्कज़ी तरफ़ां कुंभार जीअं त अॼु सुबुह जो असां पंहिंजे टंडोलायर में टियों ॾींहुं असां कुझु राशन विराया। इन खां ॿियनि जेके आहिनि सो असांखे इस्लामाबाद खां बिरादरी जे हवाले सां असांखे आया हुआ, उहे बि असां राशन विराया। तेसिताईं 50 घंटा असां राशन जा विराए चुका आहियूं। अॼु सुबुह जो राशन विराया। हींअर मिसन वडी में असांजी कुंभार बिरादरी वटि ऐं असांजी ॿी माण्हू इंसानी हुकूक जे हवाले सां अची करे असां हिते मच्छरदानियूं खणी आया आहियूं जेके असां पंहिंजे ॿी तादाद में जेके मिसन वडी में माण्हू इंशाअल्लाह असां पंहिंजी कोशिशि कयूं जीअं अॻियां असांखे इमदाद वधीक असांजे ग़रीब माण्हुनि लाइ असांजे बिरादर लाइ ऐं इंसानी हुकूक जे हवाले सां आम माण्हुनि लाइ जेका असांखे मिलंदी इमदाद उहा असां उन्हनि खे घर में